नाज़रीन, ख़बर सां शेयर कंदासीं। ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर जो रवासी अली मुराद शर पंहिंजो मासूम पुटु नसीर अहमद शर साण करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां हिकु गदागर मिसकीन आहियां। मां पंहिंजे घर शिकारपुर बिलावल मस्जिद वेझो पंहिंजे घर में वेठो हुउसि त हर हिकु जवाबदार पीरबख्श शर, काज़ी शर, अब्दुल्ला शर, असद ज़ंगी शर, ज़वार शर जेके ॻोठ दाद मोहम्मद शर जा रहवासी आहिनि, उहे हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे नंढे भाउ शादण अली शर खे ज़ख़्मी करे मुंहिंजे ॿिनि मासूम धीअरनि 6 साला नसरा ऐं 3 साला नसीम ऐं हिकु परिणियल भाइटी 22 साला जी नाज़िया ऐं उन जे ॿिनि मासूम पुटनि खे अगवा करे खणी विया, जंहिंजी रिपोर्ट मां थाणे ते दाख़िल करण लाइ वियुसि त पुलिस मूंखे लाकअप करे छॾियो। मां हिकु मिसकीन ऐं गदागर आहियां। मां SSP शिकारपुर, DIG सखर, IG सिंध, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे हथ ॿधी अपील कयां थो त मुंहिंजे मासूम नियाणियुनि ऐं उन जे ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे कार्रवाई कई वञे।